टिन उधान में माला तो के ठायो आए को मां जो लाल जेको पानी मोहेड़ो लालन जड़ो मोती ठाए ॾेखारे केड़ा त सोना सोना पुट दिना धमाए अलम नजअल लहू ऐनैन 18,000 बल्बन जो नूर घटाड़े एड़ियूं अखियूं मुफ्त में ॾिनियूं माए वठी ता अखी एड़ी जगह ला ॾिनी आ मिलदी गंबट जी अस्पताल में मिलंदी लारकाने मो रेंजर्स मो न सही मुफ्त में अखियूं ॾिनियूं माए अरे जे अखि खणी तारो हिते हणाए आ त अखिन मो तारा न हीअं सिज जी तपश में तारा ही निकरी अचनि या ना ना अखियूं हिते ठाहिनि पयूं हिते रखियूं माए वलिसान व शफतैन चपड़ा मां ठाहिया माए ज़ुबान मां ठाही माए तुंहिंजो नकु हिते मां ठाहियो माए हया कर मुशरिक कुझु त गैरत धार माउ जे पेट में अखियूं ॿ ॾिनियूं माए कन ॿ ॾिना माए हथ ॿ ॾिना माए पेर ॿ ॾिना माए गोडा ॿ ॾिना माए कुल्ला ॿ ॾिना माए दंद 32 ॾिना माए आंगुरियूं 20 ॾिनियूं माए पर गैरत वारा उज़वा 4 हिकु हिकु करे ॾिना माए मथो बि हिकु नकु बि हिकु ज़ुबान बि हिकु दिल बि हिकु छो त तुंहिंजो रब बि हिकु कुल हुवल्लाहु अहद अल्लाह भी हिका त तुझो नक भी हिकु आहे त झुकाए भी हिक जे दरवाजे ते दिल में यारी भी हिक सां रखो मां रब साईं सां तॾहिं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदरसे में पढ़ण वियो उस्ताद जो चवेसि पढ़ो भिटाई अलिफ चे अलिफ पढ़ो बा चे उस्ताद बा वञी ॿियनि खे पढ़ाए छो अवल अलिफ जो त सबक बचाया अल्फ मो मुराद अल्लाह अना अलिफ अंदर में आयो ही ना है त बा कीअं पढ़ा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वडो मुवहिदो सेवण वारो साईं लाल कलंदर भी मुवहिदो छो त लाल कलंदर जो असुल नालो हो उस्मान मरवंदी सहाबा जो परवानो तॾहिं त अबे अम्मा नालो ही शहबाज कलंदर जो सोनो उस्मान रखियो रानीपुर वारो सचल फ़कीर भी असांजो हो हे त असां वाह बिन सुस्ती कईसीं तॾहिं मुशरिक ज़ोरी कब्ज़ा करे विया पीरनि ते न त पीर सभु असांजा हा छो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सॼी ज़िंदगी तौहीद पढ़ी तूं साईं तूं सुभान मूंखे चारो नागे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण कंहिंखे दाम न बख़्शे दमड़ी कंहिंखे माया बख़्शे मण कंहिंखे बेक न बख़्शे बकरी कंहिंखे दाता बख़्शे धण कंहिंखे पाले सुख पाल किन में कंहिंखां पीहाए पाहण तेनाऊं ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा नारे तकबीर नारे तकबीर साधो फरमाए सारी रात जागी जिन याद कयो सुबहान आशिक अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिटी बि लधो मान ओ कख सड़न पन सड़न सड़े साओगा जेके भिटाई के मञींदा आहिनि उहे सुभान अल्लाह का छो त असां बेपीरा छो रहियूं असां पीरनि वारा आहियूं असांजा मुर्शिद हाले जी वारा असांजा मुर्शिद बेर वारा असांजा मुर्शिद अमरोटी सैयद असां पंहिंजे मुर्शिदनि असांजा मुर्शिद पंहिंजे मुरीदनि खे करे पंहिंजे पेरनि ते बि न झुकाईंदा थी हथ मथे करे चो अकेले अल्लाह जे दर ते झुकाईंदा थी उस्ताद दानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बाबे शाह हबीब के साईं तो वारो पुट त रुगो अल्फ जो सबक वठी भॼी वियो बा जो सबक वठे ही कोन तो छो चे तो अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सब विसार सुभान अल्लाह डरी आ 11 बजे मुझो वाइद खत्म है 10 मिनट बचा जल्दी सुभान अल्लाह कर अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सब विसार अंदर तू उजार पना पढ़ंदे केतरा शाह साहब के खबर पई कारे भजियो झंग में वियो भिट में वियो अब्दुल लतीफ़ शाह जे बाबे जो नालो हो हबीब शाह रहमतुल्लाह अलैह सॾु करे चवेसि तो पुट अब्दुल लतीफ़ निकिरी आ न त मां झंग के बाहि ॾींदो मां बाहि में सड़ी वेंदे रड़ करे चवेसि तो बाबा जंहिंजे अंदर में अल्लाह जो नालो हूंदो आ उनखे जन्म जी बाहि न साड़ींदी आ तो वारी दुनिया जी बाहि छा कंदी इहो थी मुआहिद भिटाईअ खे बि नथा मञनि हाणे
मुशरिको भिटाई त निज तौहीद बढ़िया चे तो जंहिंजे अंदर में अल्लाह जो नालो उनके दुनिया जी बा जन्नम जी बा नसाणी दी दुनिया जी बा के केड़ी ताकत आ बाबा भली बा दे मां जिक्र थो कया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बुधो घोटकी जा मुसलमानों कुरान दा आशिको दीन दा परवानो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह शाह अब्दुल लतीफ भिटाई जे बाबे के कावड़ अची वई चे भला ॾियो झंग के बाय मन बाय जे बोग मुंहिंजो पुट निकिरी अचे बाय लगी अधु कलाक थी वियो किताब लिखंदा झंग सड़ी वियो बरपट सड़ी वियो शाह साहब के दुख चो त मुंहिंजे पीउ मुंहिंजे पुट जो जनाज़ो त खणी चो बाय में सड़ी वियो हूंदो मुरीद गोले गोले थकजी पिया चेसई जनाज़ो लभे ई कोन तो अलाए काॾे वियो तो वारो पुट आखिर औलाद जिगर जो टुकड़ो आहे औलाद जिगर जो टुकड़ो आहे शाह साहब पान लथो मैदान ते हबीब शाह रहमतुल्लाह अलैह रोई करे सॾु करे चेसो पुट ज़िंदा आहे त निकिरी आ या अल्लाह मुंहिंजो पुट शहीद थी वियो त मां जनाज़ो त पढ़ांसि रब फना फिलाए थी वियो तुंहिंजे इश्क में सफ़ा दीवानो हो रब मुंहिंजो पुट काॾे हो या जनाज़ो ॾेखार या जीअरो ॾेखार सैयद घराणे जी दुआ कीअं न क़बूल थिए पोतल फ़कीर जो बाबो हो अल्लाहु अकबर शाह अब्दुल लतीफ भिटाई ॾिठो त हाणे बाबो परेशान थो थिए मांखे दबाए वेझो न आई आहे सॾु करे चवेसि तो बाबा रोए छो तो कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाओ कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाओ जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे ओ बाबा मुझे अंदर में अल्लाह जो नालो आहे जन्नम जी बा नथी साड़े सघे ये दुनिया जी बा छा कंदी अल्लाह अब्दुल लतीफ शाह सजी जिंदगी तौहीद पढ़िया जबल मथा झूपड़ा झूला कीअं झुलन जंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलन से सदाई खुश रहन जन आस न लाथी अल्लाह मां ए सैयद जे हथ में कुरान आ मां भी तागे तौहीद वारो दर्द सुणायो आ सजी दुनिया अल्लाह के सजदो करे तवा भी अल्लाह के सजदो कयो नथा मनो त मां कुरान पढ़ा तो वनी पाण खोले माना पढ़जो कावश अखबार पढ़ी था वनो कोशिश अखबार पढ़ी था वनो सोशल मीडिया ते मोबाइल फोन ते 3 कलाक व्हाट्सएप हलायो था आई में दे जरिए एक बे सा वीडियो कॉल ते कचहरियूं था कयो तवा त पढ़ल लिखल होशियार हो फेसबुक हलायो था केटीएन न्यूज़ जियो न्यूज़ रोज ॾिसो था कॾहिं इहो सोचो थी त भला अक़ीदो बि त पंहिंजो ठाहियां कुरान जा तर्जुमा सिंधीअ में उर्दूअ में बिरोकीअ में पश्तो में माना कुरान जी लिखी पई आहे अंग्रेज़ीअ में बि खोड़ तर्जुमा वञी खोले पढ़ कुरान 17 सिपारो सूरत हज में मुंहिंजो रब शादो फरमाए अलम तरा यसजुद लहू मन फिस समावात ओ मुझा बाना मुझा महबूब मुझी उम्मत के पांजी उम्मत के चौथ सजी मखलूक मां अल्लाह जो सजदो कंदी आ आसमान वारा भी मां रब के सजदो कंदा थव वमन फिल अर्द अरे मुशरिक हया कर तू झंडे ते कंडे ते कब्र ते झुकियो पियो आ अल्लाह कुरान में चवे दो त मुशरिक हो त या किविल माकोड़ा भी भला जेके रोज मां अल्लाह के सजदो कंदा तू त काठीअ के सजदा थो करे तू त ताबूतन के तो सजदा करे मां सैयद तुझो दुश्मन आया मां तुझो सजण आ मता माते नाराज थे ए कुरान सैयद हबीबुल्लाह शाह जे मथे ते आ मां सैयद अब्दुल्ला शाह बुखारी वांगुर मां तांजो नौकर आ मां तांजो ईमान बचाइण आयो आ हया कर बे जे आडो न वन छा थो करे ता असा वहाबी भी कुछ शिरक ता कयूं शिरक में दाखिल ता थियूं गोठ में को फकीर पहुंचे तो बुधाए त मुंहिंजी किस्मत छा थी चवे हिय लकीर चवे थी त तूं ब शादियूं कंदे हिय लकीर चवे थी तुझी किस्मत में बरकत ही कोने भाग कोने ये कम कजाए जेको 10-20 रुपए जे लाइ तुझे गोठ में नालीअ जे कप ते सीअ में पिनड़ आयो आहे इहो थो तोखे तक़दीर जा फैसला ॿुधाए अहिड़ो पोतल हुजे हा त पाण एसी वारे बंगले में न वेहा सुम्ही पिया 20 रुपए में तुझो ईमान थो फुरे अखबार पढ़ो तो वरी अखबार में भी शिरक ताजो अजो को डी किए गुजरदो
सतारा छा था चवनि, बुर्ज हमल छा थो चवे। वरी को रिसालो वरित, रिसाले में लिखियो पियो आहे, अचो तव्हांखे ज़िंदगीअ जो हे हफ़्तो ॿुधायूं कीअं गुज़रंदो। ख़ुदा जो वास्तो अथव, इन ते यकीन न कंदा कयो। अख़बार भली पढ़ो पर इन बुर्जनि ॾे नज़र न कंदा कयो, सतारनि ॾे न वेंदा कयो। कंहिंखे बि ख़बर न आहे। क़ुर थो चए, वमा तदरी नफ़्सुम माज़ा तक्सिबु गदा। रब थो चए, मूंखे ख़बर आहे त सुभाणे तुंहिंजी केतिरी कमाई थींदी। क़ुर सचो आहे। नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको पंहिंजो हथ खणी ॿिए खे ॾेखारींदो त मुंहिंजी क़िस्मत में छा लिखल आहे, फरमायो 40 ॾींहंनि जी नमाज़ सड़ी वियसि, 40 ॾींहंनि जी इबादत सड़ी वियसि। हदीस में अचे थो, जेको पंहिंजी क़िस्मत जा फ़ैसिला ॿियनि खां कराईंदो, सतारनि ते बुर्जनि ते अमल कंदो, यकीन कंदो, इनखे जन्नत छा पर महशर जे मैदान में अल्लाह जन्नत जी ख़ुशबू बि न सिगाईंदुसि। इन्नल्लाह इंदहु इल्मुस्सा, क़यामत जो इल्म अल्लाह खां सवाइ ॿियो कंहिंखे बि ख़बर कोन्हे। 21 सिपारो थी सूरत लुकमान थी। लिखण वारो लिखो, ॿुधण वारो ॿुधो। सैयद हबीबुल्लाह शाह चैलेंज सां ॻाल्हाए थो, वञी रिकॉर्ड कयो, मुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिरे त मुंहिंजी सज़ा ॻोल्ही आहे। रब थो चए, क़यामत जो इल्म अल्लाह खां सवाइ ॿियो कंहिंखे बि कोन्हे। वयुनज़्ज़िलुल ग़ैज़, बरसात जो इल्म बि मूंखे आहे। साईं, हे जो मोबाइल में मौसमियात खाते वारा KTN न्यूज़ ते जियो न्यूज़ ते ॿुधाइनि था, अॼु घोटकीअ में बरसात पवंदी, अॼु शिकारपुर में मींहुं वसंदो। रब थो चए, न न, इन्हनि जी ॻाल्हि कूड़ी कॾहिं सची। इहे मशीनुनि जा मोहताज अथव, धुका हणंदा अथव। मां ख़ुदा बग़ैर मशीन जे ॼाणींदो आहियां। वमा तदरी नफ़्सुम माज़ा तक्सिबु गदा, केतिरो कमाईंदे सुभाणे दुकान मां, कमाई केतिरी थींदई, कख मां लख थींदे, लख मां कख थींदे। मां ख़ुदा खे ख़बर आहे। सुभाणे तुंहिंजा 2 खीसा पैसनि सां भरियल हूंदा। मां अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि ख़बर कोन हुई। वयअलम मा फिल अरहाम, माउ जे पेट में छा आहे, औरत खे हमल में छा आहे, पुट आहे या धीउ आहे, मूंखे ख़बर आहे। ॿियो कंहिंखे बि कोन, न पीर खे, न मुर्शिद खे, न वलीअ खे, न बुज़ुर्ग खे, न गौस खे, न अब्दाल खे, न मुस्तफ़ा करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो वरी पीर पियो चए, कंबर वारो, मूंखे बि ख़बर आहे त मुरीदाणी जे पेट में छा आहे, पुट आहे या धीउ आहे। कूड़ थो ॻाल्हाए। अल्लाह जो कसम, हाणे ताज़ो वाक़ियो थियो आहे असांजे खानपुर में। मुंहिंजे मामे जी न्याणीअ खे पेट थियो, अस्पताल में मुड़ुस हुनजो 5 दफ़ा खणी वियो बीबी सगोरीअ खे, चेक कराई, 5 महीने 6 महीने 8 महीने। हर दफ़े डॉक्टरनी चयसि त बाबा मुबारक हुजेव सैयद सगोरा, पुट आहे, पुट आहे, पुट आहे, अल्लाह जी नेमत आहे। ठकायो थियो, अस्पताल में कपिड़ा बि पुट जा खणी विया। जॾहिं डिलीवरी थी, ऑपरेशन थी, त न्याणी जाई। पोइ घर फ़ोन पिया कनि त न्याणीअ जा कपिड़ा ॾियो, हे त असां छोरे जा खणी आयासीं, जायो ई न आहे। हाणे वाक़ियो थियो आहे ताज़ो। हा रे, मुंहिंजे मामे जो पुटु वियो कावड़ में वञी करे हुनखे चई, डॉक्टरनी अंधी हुई छा, 2500 रुपया वरितई, तूं बि चए पुट आहे, पुट आहे। निभागी असांजी ख़ुशी मरी वई, वरी न्याणी जाई आहे। हर दफ़े 500 वरितई, 5 दफ़ा चेकिंग कराईसे। त डॉक्टरनी छा पई चई, नाराज़ छो था जो सैयद, मुंहिंजी मिशन ख़राब थी पई, मुंहिंजी मिशन ख़राब थी पई। चवे त पैसा मोटाए ॾियांव, अल्ट्रासाउंड ख़राब थी पिया, ॿीहर चेकिंग कराया। माना त धोखा थी हणे न। पुट पुट ख़ल्क ग़ैब में छो थी हथ विझे। वयअलम मा फिल अरहाम, अरे माउ जे पेट में ठाहियां मां तो, मूंखे ई ख़बर आहे। फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फौला। तवज्जो करे, 11 थी विया आहिनि पर तव्हांजी मोहब्बत में 2-3 मिंट हलां थो। फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फौला सुम्मा औला लक फौला। अयासबुल इंसानु अन युत्रक सुदा अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना। छाते तो वॾाई करे
पलीत कतरे मोठायो तमाय मिम्बई ने सुलभ व तराइब एकड़ो कतरो पी जी पुठियो मो निकरे बो कतरो मां जी शादी मो निकरे कतरा कतरन सा मिलाइंदो आ अरे गोड के लगे त गोड पलीत पर इन पलीत कतरे मो तोगे केड़ो त लालन जेड़ो मोती ठायो आ अलम यकुन नुतफतम मिन मनी युमना थुम्मा काना अलक़तन फखलक़ फसव्वा फजअल मिनहु ज़ौजैन अज़्ज़कर वल उन्सा चैन महीनन में तुझा सब उज़वा ठाए करे वो मलाइको वेठो आ जेको पुछंदो आ या अल्लाह ही बार जेको मां जे पेट में ठायो थी रब इनके तू साह विझण वारो आ जान मां जे पेट में हेरे चुरंदो पर रब बुधा अम ज़करुन अम उन्सा यो बार पुट थींदो या न्याणी थींदी रब तो फरमाए उन मां मां फैसलो कराइंदो आ मलाइको लिखोस त यो पुट थींदो त पुट थींदो न्याणी त न्याणी छो त फैसलो मां रब जो आ हुकुम मोजो आ वरी मलाइक पुछंदो आ या अल्लाह इयो बार न्याणी थींदी ठीक आ या पुट थींदो ठीक आ लिखत थी वई रब इयो त बुधा अम शकीयुन अम सईदुन ही बार जमंदो बदबख्त थी मरंदो या नेक बख्त थी मरंदो मुझे रब जो इल्म केडो वडो आ अञा जायो ही ना घोटकीअ में अञा आयो ही ना मां जे पेट में आ अगे ही खुदा जी तकदीर लिखे थी त निभागो थींदो बेईमान थींदो या ईमान वारो थींदो अस्पताल में मरंदो या नमाज में मौत थींदस मस्जिद में यो अगे ही खुदा वट लिखजी वने दो वरी टियों सवाल थींदो आ रब हिन के रिज़्क केतरो मिलंदो रोजी केतरी मिलंदी तू त ॾींहं रात तड़पेंदो न खुदा करे मूंखे रोजी थे पर केॾी भी कोशिश करे मिलंदे उहो जेको अल्लाह वट लिखल आ छो त रिज़्क जा दरवाजा रब खोलियान पर जेतिरो नसीब में हूंदो ओतिरो ही मिलंदो अन नसीब युसीब वलौ कान तहतल जिबाल रब तो चए जेका शइ नसीब में हूंदई उहा जबलन जे हेठों पई हूंदी भी मां घुराए चपन ते नसीब कराइंदो मां अन नसीब ला युसीब वलौ कान बैन शफतैन जेका शइ नसीब में न हूंदई उहा चपन तो भी बीमार थींदे घर वारा चमचीअ ते पानी रखी तोखे चपन ते ढुक प्यारींदई जे नसीब में न हूंदई त चमचीअ मां भी पानी हेठि वही पवंदई अरे खोड़ ॾिठासीं अहिड़ा वाक़िया जो माई वेचारी कुंवार मुड़स जे लाइ मानी थी पचाए मानी तए में पई आहे मुड़स वाला ॾे हलियो वियो चांहि देगड़ीअ में पई आहे चांहि कोप में पई आहे पर चांहि पीअण वारो रब ॾे वियो हाणे असांजे खानपुर जे भरिसां हाजी ख्वासी बिरोइन जो ॻोठ आहे अजीब हुते हिकिड़ो मंज़र थियो आहे घोट जी शादी भी थी आहे घोट जो निकाह भी थियो घोट खे मिट माइटनि दोस्तनि अज़ीज़नि क़रीबनि कंढियूं भी पारायूं घोट सां सेल्फी भी कढायूं घोट सां फोटू भी कढायूं घोट के घर वठी विया मिट माइट अज़ीज़ क़रीब कुंवार जे कमरे में वठी आया भेनरूं अची करे घोट कुंवार के लावा भी ॼारायूं न घोट कुंवार जो मुंह ॾिठो न कुंवार घोट जो मुंह ॾिठो घोट के सीने में तकलीफ़ थी कंढियूं पातल घोट के कार में खयूं विया शिकारपुर जे सिविल अस्पताल जे दर ते पहुतो घोट जो साह निकिरी वियो न घोट कुंवार जो मुंह ॾिठो न कुंवार घोट जो मुंह ॾिठो हर शइ जी मुंद थी पर मौत जी मुंद ही कोन आई केड़ी खबर अॼु रात आख़िरी हुजई ईअं न चवंदो कर त कुराड़ो थियां त पोइ तौबा कंदुमि पोइ ॾाढ़ी रखंदुमि पोइ अल्लाह जे दर ते झुकंदुमि न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मौत तव्हांजे मथां ईअं सवार आहे जो नमाज़ में चवंदो आहे न अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह नबी से फरमायो बे सलाम वराइण जी भी ताक़त न आहे इते भी मौत अची थो सघे एडो मौत के याद कयो छॾे ॾियो ग़फ़लत मुसलमानों क़ुरान जा आशिको माता ॾे न्यापो खणी आवां माता ॾे अर्ज़ु खणी आवां सजदो कंहिंजो हथ मथे करे ॿुधाए अल्लाह जो तॾहिं त चए थो अलम तर अन अल्लाह यसजुदु लहू मन फिस समावाति व मन फिल अर्द वशम्सु वल क़मर रब तो फरमाए सिज भी त मूंखे सजदो कंदो आहे न चोॾीअ जो चंड भी मां अल्लाह खे सजदो कंदो आहे वन नुजूम सतारा भी मां रब खे सजदो कंदा आहिनि अड़े मुशरिक तोखो त वशजर ये वण भी भलान को खजीअ जो वण आहे को बेद मुश्क जो वण आहे को अंगूरनि जो बाग आहे को ज़ैतूननि जो बाग आहे इहे भी रोज़ अल्लाह खे सजदो था कनि वल जिबाल व शजर व दवाब रब तो फरमाए मुशरिक बेईमान को त ये जानवर चौपाया भी भला वड़ा वहणियूं गाबा डांद उठ डाचियूं बकरियूं शेला घटा रिढा ये भी रोज़ मां अल्लाह खे सजदो कंदा आहिनि हथ मथे करे जो असां भी अल्लाह खे सजदो कंदासीं हाजत रवा केरा
रुगो अल्लाह न चो चो अल्लाह ही इन ही ते ज़ोर ॾे त भी जा दरवाजा ही बंद थी वञनि हाजत रवा केरा जल्दी गला मां दुआ घुरा मुश्किल कुशा केरा वाजिबुल वजूद केरा अरे तो जड़ो ठग बियो केर थींदो रोज मस्जिद में कुरान जे आडो मस्जिद में अल्लाह जे आडो वुजू सा चवे दो हर रकात में इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन खास तुझी बंदगी कंदो आ रब खास तोखो ही मदद घुरंदो आ कम अज कम जेको नमाज में पढ़ो था न इने जी माना सिखो त भी गुमराह न थींदो अरे मस्जिद में अल्लाह के चई त हर नमाज जी हर रकात में रब तोखो ही मदद घुरंदो आ वरी बा निकतो अल मदद या रसूल अल्लाह भेट भेटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदो आ अञा कुछ न थियो आ ओनो चे तो इय्याका नअबुदु तोखो ही मदद घुरंदो आ वरी बा निकतो को पीर मुर्शिद आयो रब तू भी तू आ पर साईं भी त घट न आहे न या त वो नमाज में अलहम्द न पढ़दो कर छो त अल्लाह असां सां त कूड़ न आणो अल्लाह असां ठगी अल्लाह के चवे तो हर रकात में इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन खास तोखो ही मदद वठंदो आ ॿार ॿियनि खां पोइ त नमाज में अलहम्द न पढ़ न त कूड़ो आ तूं ठगो आ मां रब सां हिकिड़ी ॻाल्हि वरी मस्जिद मां ॿाहिरि निकिरे ॿी ॻाल्हि जे अलहम्द न पढ़ंदे त पोइ त नमाज ई न थींदई अल्लाह सोमाणी नमाज पढ़दा हो बाबा ईशा नमाज में 3 रकात वित्र पढ़बो आ न वित्र जी 3 रकात में कहिड़ी दुआ पढ़बी आ दुआ कनूत में ही अल्लाह तो सही फरमाए तो तू मूंसां कहिड़ा वाइदा थो करे सोचियो अधी या अरबीअ में तोते वांगुरु त पढ़े थो पर कॾहिं के मौलवीअ खां दुआ कनूत जी माना त ॿुध न कन खुली वेंदई अल्लाह असांखे तू मस्जिद में रोज़ चवे तो अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका या अल्लाह मां खास तोखो ही मदद वठंदो आ व नस्तगफिरुका रब तोखो ही बख्शिश घुरंदो आ व नुमिनु बिका रब तोते ही ईमान आणींदो आ व नतवक्कलु अलैका असां वाह भी ज़रे घट मुशरिक थियूंदा कीअं रात जो मस्जिद में चवंदा व नतवक्कलु अलैका रब तोते ही मुंहिंजो भरवसो आ यकीन आ सुबुह सां पेट में सूर पियो हाजी साहब के चवंदो हाजी मरियो मैं रात निंड न आई छो चे रात दाल चावर खारायो तड़ी सूर पियो डॉक्टर साहब सजी रात निंड न आई पेट में सूरो छो लगे तो घर वारन मशीअ जे मथों खीर प्यारो न तड़ी सूर पियो असांजी तो ही दई आहे न सोचो कुछ केड़ा जुमला था गला मत क़यामत ॾींहुं इन जुमले ते पकड़ थी विया हाणे मच्छी भी सूर विझंदी आहे खीर तो सूर विझे पेट में सूर हाणे दाल चावर था विझनि तू तो मुवहिद आ तो ईद वारो ईअं छो चवंदो आहे शिरक न कर व इज़ा मरिज़्तु फहुव यशफीन बीमारी बीमार रब ॾींदो आहे शफ़ा बीमार ॾींदो आहे सूर बीमार ॾींदो आहे तोखां त पोइ भिटाई घोट बि चङो जेको चवंदो तूं हबीब तूं तबीब तूं हबीब तूं तबीब भिटाईअ जी शारी त क़ुरान जी आयतुनि जी माना आहे तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानिब